नाज़रीन, दादू जी अदालत में मेहर वासण उमीरबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल वारे केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो सुभाणे ॿुधायो वेंदो। इंतिज़ामिया कंहिं बि क़िस्म जी अणवणंदड़ सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ दादू ऐं कंवर शहदादकोट ज़िलनि में हाई अलर्ट जारी करे छॾियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदा मेरान टीवी जे रिपोर्टर इशफ़ाक़ मलिक जी। इशफ़ाक़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू में उमर बाब चांडियो जे 3 घर भातियुनि वालिद, ॾाॾो ऐं चाचे क़ाबिल जे क़त्ल केस जो जेको महफ़ूज़ कयल फ़ैसिलो आहे उहो सुभाणे ॿुधायो वेंदो। फ़ैसिले जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू, कंबर, शहदादकोट में सिक्योरिटी जा जेके इंतिज़ाम आहिनि उहे इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। उमर बाब चांडियो जी सिक्योरिटी लाइ बि पुलिस ऐं रेंजर्स जा ख़ासि दस्ता मुक़ररु कया विया आहिनि, जेकी कोर्ट खां घर ताईं उमर बाब चांडियो जी फुल प्रो सिक्योरिटी जेका हुनखे फ़राहम कंदा। दादू, इंडस हाईवे, मेहर, ख़ुदाबाद, मखदूम बिलावल ऐं ॿियनि हंधनि ते पुलिस पेट्रोलिंग पिणु कई वेंदी। शीशन कोट जे चौधारी छितियुनि, लॉकअप गेट ऐं वेझनि ऑफिसुनि ते 150 खां वधीक जेके पुलिस एहलकार आहिनि उन्हनि खे मुक़ररु कयो वियो आहे। शहर में चेकिंग सख़्तु कई वेंदी। 25 पुलिस मोबाइलूं ऐं 66 QRF एहलकार सिक्योरिटी पंहिंजो जा फ़राज़ सम अंजाम ॾींदा। ऐं ज़िले जे अंदरि हंगामी सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ फायर ब्रिगेड ऐं एम्बुलेंस खे बि पिणु तयारु रखण जी हिदायत कई वई आहे। दादू में 144 कलम लागू कयो वियो आहे। हथियारनि जी नुमाइश ते मुकमल पाबंदी आहे। इन सॼी सूरत हाल जेको आहे सिक्योरिटी लाइ 539 जेके एहलकार आहिनि उहे मुक़ररु कया विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ जेको केस आहे उमर बाब चांडियो जो 3 घर भातियुनि जे जेके क़त्ल थिया उहो 8 साल ते हलिया। ऐं उनजो जेको आहे फ़ैसिलो आहे उहो सुभाणे दादू जी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट ॿुधाईंदी। ऐं इन केस में हिन महिल ताईं ॿुधायो पियो वञे त 380 ॿुधणियूं जेकियूं थियूं आहिनि। जेको हीउ केस आहे उहो मुख़्तलिफ़ अदालतुनि में सुप्रीम कोर्ट, कराची, सखर, लाड़काणो, नवाबशाह, कंबर, शहदादकोट, ATC जी अदालतुनि मां मुंतक़िल थींदे हिन महिल हिन जी जेको हींअर फ़ैसिलो आहे उहा दादू जी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट ॿुधाए रही आहे। उनखां पोइ जेको सिक्योरिटी जो इंतिज़ाम आहिनि उहे इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। शहर जा जेके दाख़िली रस्ता आहिनि उन ते पुलिस पिकेटूं क़ाइमु कयूं वेंदियूं। ऐं दादू जे ॿार पारां जेको आहे नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे जंहिंमें वकीलनि खे इहा अपील कई वई आहे त सुभाणे वारे ॾींहुं जेकी ॿाहिरियां माण्हू आहिनि उन्हनि जे अंदरि पाबंदी न थिए ऐं जेके वकीलनि सां गॾु जिन जा केस आहिनि उहे ई अंदरि अचनि। उन्हनि सां गॾोगॾु जेका ॿिया माण्हू अचनि था उन्हनि खे रोकियो वञे। ऐं मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हिन केस में सॼी सिंध जूं जेको नज़रूं आहिनि त छा उमर बाब खे इन फ़ैसिले में इंसाफ़ मिलंदो या न मिलंदो, उहो फ़ैसिलो अदालत ई ॿुधाईंदी। हिन महिल जेकी सूरत हाल आहे उहा सिक्योरिटी जी दादू SSP दादू सदाम हुसैन उन सिक्योरिटी जो प्लान जोड़ियो आहे। ऐं हिन महिल आरज़ी जेको आहे सो दादू शहर जे अंदरि गश्त जेको आहे सो उहो वधायो वियो आहे। दादू खां वठी मेहर ताईं जेके आहिनि उहे पुलिस पिकेटूं क़ाइमु कई वियूं आहिनि। दादू शहर जे अंदरि वॾे पैमाने ते पुलिस नफ़री मुक़ररु कई वई आहे जेका सुभाणे कंहिं बि क़िस्म की जेको अणवंदड़ वाक़ियो अचे पेश अचे उनखे मुंहुं ॾेई सघनि। जी इशफ़ाक़, अवां जी महिरबानी।